तव्हां सभु ॾिसो था पिया मीडिया जा ॿाहिरि जेके सुबुह खां वठी कोर्ट में मौजूदु हुया, सरदारनि जी तरफ़ खां हिकिड़ो सवाल अचे पियो मुसलसल त कोई गवाहियूं नथियूं आहिनि ऐं गवाहियूं प्रॉपर नथियूं आहिनि ऐं इन क़िस्म जा हरबा हू हलाइनि पिया त जीअं असांखे मायूस करे सघनि। पर पोयनि 4 हाज़िरिन खां असांजो वकील साहिबु हिकिड़ी पॉइंट ते लीगली असेस करे थो पियो कोर्ट खे हिकिड़े सवाल ते जेके असांजो एविडेंस थियो आहे उन ते असां कानून प्रोवाइड कयूं था। अञा 2-3 हेयरिंग्स अहिड़ियूं थींदियूं जंहिंमें असां कोर्ट खे असेस कंदासीं पिया त जीअं असां हर कॉर्नर खां हिकिड़ी ॻाल्हि खे असां क्लियर करे सघूं ऐं कोर्ट जो हिकिड़ो माइंड जेको आहे उहो ॿुधाए सघूं त हीउ वाक़ियो कहिड़े तरीक़े सां थियो ऐं कहिड़ियूं गवाहियूं जेके ॾिनियूं आहिनि उन जे लाइ असांखे कहिड़ो कानून सपोर्ट करे थो। यकीनन कोर्ट पाण ई कॉम्पिटेंट आहे ऐं उमेदु रखूं था त असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। सुभाणे मुंहिंजे वालिद साहिबु ॾाॾे ऐं चाचे जी 8वीं वरसी मल्हाई वेंदी, सो इन ई उमेद सां असां हिते अचूं था पिया त असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। ॿी ॻाल्हि ज़रूरु इन में मां चवणु चाहींदमि त सरदारनि जा जेके पालतू आहिनि उहे असांजे घर में हिकिड़ी फौतगी थी आहे। यकीनन समूरी सिंध इन खां वाक़िफ़ु आहे त नौजवान मुंहिंजो कज़न हिकिड़े अलमनाक वाक़े में रोड एक्सीडेंट में हुनजी वफ़ात थी वई, त तॾहिं ते वेठल आहियूं ऐं सरदारनि जा पालतू हथियार खणी अचे उन घिटियुनि खां क्रॉस करे इहो पैगाम ॾियनि था त असां को डिॼी वेंदासीं, असां झुकी वेंदासीं। त उन्हनि खे ॿुधाइणु चाहींदमि जेके तव्हां माण्हुनि खे ॻाल्हियूं चओ था त सरदार चांडी फ़िलहालु असांखे मना थो करे त मां पंहिंजा नाला केस मां कढाया तेसिताईं तव्हां जहिड़ो न कयो, उन खां पोइ मां तव्हांखे वेठो आहियां सपोर्ट करण जे लाइ। त मां उन्हनि खे ॿुधाइणु चाहींदमि त असां कॾहिं बि न डिॼाऊं न डिॼंदासीं। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ अदालतूं आहिनि, हीअ न हिननि जे पीउ जूं जागीरूं आहिनि, न ई हीअ जेको आहे सो थाणा आहिनि जेके हिननि जा नाला निकिरंदा। पुरुमींदा आहियूं त अदालतूं हिननि खे सज़ाऊं ॾींदियूं ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम थींदो। बाक़ी जी मुज़मत कयां थी ऐं केरु केतिरो बि इवन ॾोही बि हुजे त मुंहिंजो हमेशह खां इहो ई मौक़िफ़ रहियो आहे त उन्हनि खे तव्हां अदालतूं छाजे लाइ आहिनि, त तव्हां उन्हनि खे उते अची करे जेको आहे सो पेश कयो। ऐं अदालतुनि खां मथां क़तल जॾहिं थींदा त पोइ इहे नाइंसाफ़ियूं ज़ुल्म बरबरियत जबर जेको थिए थो उहो त रोके नथो सघिजे। यकीनन ईअं ई आहे त हिते चवंदा आहिनि सिंधी में चवणी आहे त जेको ॾाढो सो गाबो, त ईअं ई आहे त जंहिंखे पावर आहे जंहिंखे लठ आहे उहो ई सम्झे थो त मां हर शइ आहियां। पर उन्हनि खे इहो यादि रखणु घुरिजे त फ़िरौन नमरूद उन्हनि बि इहो ई सम्झो त असां कोई वक़्त जा ख़ुदा आहियूं, मगर उन्हनि जो बि अंजाम थियो आहे। त अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ असांखे असांजे सिस्टम खे असांजी गवर्नमेंट खे यकीनन हिकिड़ो क़दम खणणो पवंदो। असां मज़लूमनि सां गॾु आहियूं। मां हमेशह सिंध जे हर मज़लूम लाइ आवाज़ु उथारियो आहे। यकीनन हीउ वॾो हिकिड़ो सानियो आहे ऐं नौजवान जो क़त्ल जेको आहे उहो ऐं अदालतुनि खां मथां क़त्ल केरु केतिरो बि ॾोही हुजे त उन्हनि खे पेश करणु घुरिजे ऐं उन्हनि जो एहतिसाब थियणु। असां पंहिंजे शाहिदनि ते मुतमइन आहियूं। जेके हक़ीक़त आहे उहा लिकल ॻाल्हि कान्हे, सॼे जग जहान जे साम्हूं आहे। मां चयो कैमराउनि जे साम्हूं बुरहान मौजूदु हुयो, दुनिया ॾिठो। हिन महिल IG साहिबु आहे, उन महिल DIG हैदराबाद हो, उन सां गॾु वेठो हो। जे 2 कलाकनि में खून करे टंड बदीन को माण्हू पहुची सघे थो त उहा तव्हांखे ख़बर हूंदी। लिकियल ॻाल्हि त कान्हे न भाउ। असां त मुतमइन जंहिं जंहिंमां असां कंहिं चांडीअ जे घर विया हूंदासीं त उते उहो गवाही ॾींदो, जंहिं वटि टिकिया हूंदासीं त उहो गवाही ॾींदो न, ॿाहिरियों माण्हू त कोन गवाही ॾींदो आहे। सबब कहिड़ा हुआसीं तव्हां MPS ॿिन्ही भाइरनि खे माना त यार हर तूं इहो क्वेश्चन कंदो आहीं, हर इहो जवाबु आहे त रिज़ल्ट तुंहिंजे दादू ज़िले जी पाण ॿुधाए थी। ॿियो हिन में छा चई सघूं? ठीकु आहे, तव्हांजे साम्हूं कहिड़ी ॻाल्हि हिननि जी लिकियल आहे। तव्हां सियासी था सम्झो न बाबा, सियासी न हुजे। पाण तो चएसीं फलाणो ख़ान असांजे दुआ गुण आया, टीरो ख़ान दुआ गुण आया, मां टीरो ख़ान मेरा मीर साहिब जो नालो था करणु, उहो ॿुधाइनि छाजे करे। तव्हां सियासी था सम्झो, इलेक्शन में बिल्कुलु आहे सियासी आहे। इलेक्शन में वर्क कंदे असांखे झलियो पियो वञे। हलंदड़ इलेक्शन में तव्हांजो हिते तंहिं टाइम मां त इरफान बलोच साहिब SP हो, उहो पाण हली अचे असांखे ऑर्डर ॾेई आहे हथ ते त बाबा तव्हां महिरबानी करे ज़िले में न अचो। बाबा तुमंदार हिकिड़ो हिते मौजूदु हुयो, सदाईं मौजूदु आहे, अञा बि हूंदो, पुछीसि भला पाण अब काॾे में पुछा कयो। ॿीहर जेके तुमंदार आहिनि उन्हनि खां पाण खां पुछा कयो त तव्हां छाजे लाइ ठाही। हनी फिरिया हलिया ग़लति ॻाल्हि आहे इहा। तुमंदार काउंसिल त रुगो सोशल वर्क या जेकी फलाही कमनि लाइ ठही हुई, ॿियो त को मसइलो ई कोन हुयो। हा बिल्कुलु हुयो। हाणे त न, जॾहिं नवाब साहिब जो नालो असां सभु छॾे वियासीं, काउंसिल ई ख़तमु थी वई।